साहब असां मानी खाऊं था ऐं तव्हां मानी खारायो तव्हां बि असां सां खाओ न तव्हां सभु मानी खाओ मोर ऐं मां गॾु मानी खाईंदासीं बाबा तव्हां बिस्मिल्लाह करे मानी खाओ मोर हिन घर जो नौकर न पर घर जो भाती आहे जॾहिं असांजा मिट माइट ईंदा आहिनि न त मोर ईअं बीह उन्हनि खे मानी खाराईंदो आहे ऐं हथ धोराईंदो आहे तव्हां मोर जा माइट रहो ज़ारा मुंहिंजो फ़र्ज़ु थो बणिजे त मां बि तव्हांजे मथां बीह तव्हांखे मानी खारायां हा बिल्कुलु तव्हां सभु मोर जा मिट आहियो ऐं असांजो बि फ़र्ज़ु आहे त असां तव्हांजी ख़िदमत कयूं चुप कर चुप ये मानी भी खचा रही है मसा मिली आप सॉरी